अस्सलाम वालेकुम नाज़रीन, साइट में भलीकार अवां सां गॾु नाज़िया मीर। नाज़रीन, हलंदड़ महीने जी 4 तारीख़ ते 11 NFC इजलास जो इफ्ताही सेशन मुनक़िद थियो ऐं उन में इहो फ़ैसिलो वरितो वियो हो त सूबनि ऐं वफ़ाक़ी सरकार विच में मालियाती मामलनि खे अॻियां वधाइण लाइ या निबेरण जे लाइ जेके बि ख़दशा या तकरार मौजूदु आहिनि 6 खां 7 वर्किंग ग्रुप्स जोड़िया वेंदा ऐं उन खां पोइ असां ॾिठोसीं इहो बि ॼाणायो वियो हो त जेको हाणे ईंदड़ इजलास हूंदो उहो ईंदड़ इजलास नए साल जे पहिरें महीने में थींदो। उन खां अॻु नाज़रीन 8 वर्किंग ग्रुप्स क़ाइमु कया विया आहिनि उन NFC इजलास जे फ़ैसिले तहत। हाणे जेके वर्किंग ग्रुप्स क़ाइमु कया विया आहिनि उनखे मुख़्तलिफ़ टास्क ॾिना विया आहिनि जंहिंमें नाज़रीन मुख़्तलिफ़ जेके सूबनि जे दायरे में ईंदड़ ख़र्च आहिनि उनजो बि ज़िक्र आहे। उन खां सवाइ जेका टैक्स आमदनी आहे ॿियनि वसीलनि ज़रिए जेका ईंदड़ आमदनी आहे कहिड़े रीति उहा सूबनि ऐं वफ़ाक़ विच में उनजी विर्छ थियणु घुरिजे उनखे वठी करे ही 7-8 ग्रुप्स नाज़रीन ही क़ाइमु कया विया आहिनि। जेके पैनलिस्ट मौजूदु आहिनि उनखां मुख़्तलिफ़ सवाल उन्हनि जी आॾो रखंदासीं त जेके ही वर्किंग ग्रुप्स आहिनि ऐं सभिनी खे ॼाण आहे त मुल्क अंदरि जेको 8हों NFC अवॉर्ड अचिणो हो गुज़िरियल 15 सालनि खां न अची सघियो आहे, 10 सालनि खां न अची सघियो आहे। 15 सालनि खां 7हों NFC अवॉर्ड मुल्क अंदरि लागू थियल आहे ऐं नेठि केतिरे ई देरि खां पोइ जेको ही 11हों NFC इजलास हो उहो थियो ऐं उन खां पोइ इहो फ़ैसिलो वरितो वियो त हाणे अॻिते वधण जे लाइ वर्किंग ग्रुप्स जो क़याम इम्पॉर्टेंट आहे। वर्किंग ग्रुप्स ठही चुका पर वर्किंग ग्रुप्स जे हवाले सां जेके अञा मुख़्तलिफ़ शयूं साम्हूं अचनि पियूं त छा जेको हिननि जो मैंडेट हूंदो रुगो सिफ़ारिशनि ताईं महदूद हूंदो या के अमली नतीजा बि असां निकिरंदे ॾिसंदासीं। गॾोगॾु नाज़रीन जेका NFC अवॉर्ड जी देरि आहे मुल्क अंदरि 8हों NFC अवॉर्ड आणण में ही जेको वर्किंग ग्रुप्स जो क़याम आहे ही उनजे जल्द आणण जो सबबु बणिजंदो या वधीक देरि जो शिकार थियण जो सबबु बणिजंदो। उन नोईअ जा मुख़्तलिफ़ सवाल पैदा थियनि पिया जेके सिंध समेत जेके ख़दशा आहिनि सूबनि जा जीअं त सिंध सरकार जेको नाज़रीन ख़र्चनि वारी शेयरिंग वारो जेको वर्किंग ग्रुप आहे उन ते अॻु ई एतिराज़ वारे चुकी आहे ॼाणाए पई त ही जेको आहे इहो वर्किंग ग्रुप जेको हूंदो जंहिंजी जेका नुमाइंदगी ॾिनी वई आहे उनजी सरबराही ॾिनी वई आहे नाज़रीन पंजाब खे त ॼाणाए पियो वञे त उहो NFC जे मैंडेट जे उबदड़ आहे। त इन क़िस्म जा जेके मुख़्तलिफ़ एतिराज़ आहिनि ख़दशा आहिनि छा उहे एड्रेस थी सघंदा इन्हनि वर्किंग ग्रुप जे क़याम सां इन ते पिणु गुफ़्तगू कंदासीं। जेको पैनल मूंसां गॾु मौजूदु आहे उनजो तारुफ़ असां कराईंदे त अॼोके पैनल में गुफ़्तगू जे लाइ मूंखे जॉइन कयो आहे नामियार इकोनॉमिस्ट आहिनि सैयद असद अली शाह साहब मूंसां गॾु अॼोके प्रोग्राम में शरीक आहिनि। उनखां सवाइ नाज़रीन मूंसां गॾु सीनियर डेवलपमेंट एक्सपर्ट आहिनि एनालिस्ट आहिनि नसीर मेमन साहब प्रोग्राम में मौजूदु आहिनि वीडियो लिंक ज़रिए ऐं नाज़रीन सीनियर मौशी माहिर आहिनि डेवलपमेंट एक्सपर्ट आहिनि इंजीनियर जब्बार मेमन साहब उहे पिणु प्रोग्राम में शरीक आहिनि वीडियो लिंक ज़रिए प्रोग्राम जो हिसो बणिया आहिनि। सभिनी खे भलीकार ऐं सभिनी जी महिरबानी मां गुफ़्तगू जे लाइ वक़्तु कजो ऐं अवांजी नसीर साहब जब्बार साहब जी इजाज़त सां शाह साहब अवां खां गुफ़्तगू जो आगाज़ कयां थी कीअं ॾिसो पिया वर्किंग ग्रुप जो क़याम थी चुको आहे ऐं जेको इंतज़ारु थिए पियो त इन 8हों NFC अवॉर्ड आणण में उहे सवाल अवां ॾो बि रखंदसि त ही देरि जो सबबु वेतर उनखे देरि जो शिकार बणाए सघे थो वर्किंग ग्रुप जो क़याम या 8हों NFC जल्दी आणण में हिकिड़ी अहम डेवलपमेंट साबित थींदो। जी असद अली शाह साहब मुंहिंजो आवाज़ अवां ताईं पहुचे पियो ॿुधो पिया मूंखे? जी मूंखे अचे थो। व्हाट अबाउट कैन यू हियर मी? बिल्कुलु सर लाउड एंड क्लियर कंटिन्यू करियो। अच्छा थैंक यू फॉर गिविंग मी द अपॉर्चुनिटी। हे जेको 8हों अवॉर्ड 8हों NFC कंस्टिट्यूट 8हों न आहे एक्चुअली 11हों था चवनि उहो नंबर चेंज करे छॾियो अथऊं हूअं सीक्वेंस जे हिसाब सां 8हों ई हुजणु खपे हा। सो वर्किंग ग्रुप्स जेके आहिनि ज़ाहिर आहे उहे ठाहे सघे थी NFC पर इट हैज़ टू बी डन वर्किंग ग्रुप्स जेके आहिनि कंसेंसस सां ई थियणु खपनि ऐं ईअं छड़ो फेडरल गवर्नमेंट नथी ठाहे सघे। उहे पोइ वर्किंग ग्रुप जेको आहे इहे इफेक्टिवली लीगली इहे फेडरल गवर्नमेंट जा आहिनि इहे NFC जा न आहिनि जेकॾहिं सिंध या कोई बि सूबो हुन सां इतफ़ाक़ नथो करे त इहो मुंहिंजो इहो ख़्यालु आहे। कॉन्स्टिट्यूशन में जेको असांजो NFC जो फ्रेमवर्क आहे उहो कंसेंसस सां डिसीजन्स थियणा आहिनि उन में ईअं नथो थी सघे त फेडरल गवर्नमेंट जेको आहे को वर्किंग ग्रुप्स ठाहे छॾे। पहिरीं ॻाल्हि इहा आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे त हाणे छा इहो कंसेंसस थींदो या न थींदो आहे त मुंहिंजे ख़्याल में इन नमूने सां गवर्नमेंट जो हिकिड़ो स्टैंड
ॿियो स्टैंड आहे त अनलेस को नथो छाजे जो इनखे ऑब्जेक्टिवली ऐं फेयरली एक्विटेबली को बि पार्टी नथी ॾिसे मां सम्झां थो आहे ऐं काफ़ी अरसे खां वठी हिकिड़ो इम्प्रेशन क्रिएट कयो वियो त 7हों NFC अवॉर्ड जेको आहे उहो काफ़ी अनफेयर अवॉर्ड हो ऐं उन सां सूबनि खे पैसा वधीक ट्रांसफर थिया आहिनि जेको मुंहिंजे ख्याल में बिल्कुलु ग़लति आहे ऐं उन ते काफ़ी डिटेल्ड लिखियो बि आहे आर्टिकल्स बि लिखिया आहिनि त असल में 7हों NFC अवॉर्ड खां जेको आहे उन खां पहिरियों लीगल अवॉर्ड जेको आहे उहो 5हों NFC अवॉर्ड हो जेको 1990 में थियो उन जे हिसाब सां जेकॾहिं उहो NFC अवॉर्ड हुजे हा त हिन महिल जेकॾहिं सूबनि खे 8 ट्रिलियन अमाउंट ट्रांसफर थो थिए त उहो जेकॾहिं कंटिन्यू थिए हा त उन अवॉर्ड जे हिसाब सां 80% शेयर जेको आहे उहो सूबनि खे ॾिनो वियो डिविजिबल पोल जेको टैक्स टोटल फेडरल गवर्नमेंट कलेक्ट कंदी आहे ऐं 20% जेको आहे उहो फेडरल गवर्नमेंट जो हिसो हुयो हा हुन में कस्टम ड्यूटी हुन महिल शामिल न हुई त उहो ई जेकॾहिं अवॉर्ड कजे त हिन महिल जेको आहे 2.5-3 ट्रिलियन रुपया जेके आहिनि वधीक सूबनि खे मिलंदा पहिरियों पॉइंट त इहो आहे ॿी ॻाल्हि इहा आहे त अच्छा उन खां पोइ 6हों जेको NFC अवॉर्ड थियो मां हिन जे करे 5 जी ॻाल्हि थो कयां त 6हों अवॉर्ड जेको आहे उहो सरासर इलीगल अवॉर्ड हुयो छाजे लाइ जो उहो अवॉर्ड जेको आहे 1997 में उहा NFC कंस्टिट्यूट थी 1996 में पर 97 में उहो अवॉर्ड थियो ऐं उहो केयर टेकर गवर्नमेंट जंहिं महिल फारूक लगारी साहब हुयो प्रेसिडेंट ऐं हिते मुमताज़ भुट्टो साहब हुयो इहे केयर टेकर चीफ मिनिस्टर्स ऐं फाइनेंस मिनिस्टर्स ऐं प्राइम मिनिस्टर हुया उन्हनि खे को लीगल मैंडेट कोन हुयो मुंहिंजे हिसाब सां इहो रिप्रेज़ेंटेटिव गवर्नमेंट्स न हुयूं तंहिंजे करे इहो त मतिलबु मुनासिब अवॉर्ड हुई उन उहो ई जेको कंटिन्यू थींदो रहियो तो तंहिं करे ही 7th NFC अवॉर्ड एॾो वधीक ओवर ट्रांसफर सूबनि खे पहुचो ऐं इट वॉज आई थिंक फेयर अवॉर्ड हेलो जी शाह साहब अवां जी ॻाल्हि खे अॻियां वधाईंदा जीअं मां ॻाल्हि कई त जेको इम्प्रेशन ॾिनो वियो असां पोइ गुज़िरियल NFC अवॉर्ड खे वठी करे त उहो अनफेयर हो उहो इम्प्रेशन बदस्तूर हुनजो इज़हार मुख़्तलिफ़ वक़्तनि ते थींदो रहे थो नसीर मोहम्मद साहब अवां वटि ईंदसि ऐं न रुॻो हुन इम्प्रेशन जो इज़हार थिए थो पर हुन ते असां अमल बि ॾिठो आहे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां ऐं हेल बि ॼाणाए पियो वञे त हिकु त जेको डिविजिबल पोल में 57 जेको 5% रखियल हो सूबनि जो शेयर उहो बि उन्हनि खे पूरो न पियो मिले ऐं उनखां पोइ हाणे जेको जेका नई अवॉर्ड लाइ डिस्कशन शुरू थी आहे त उन में बि असां ॾिठोसीं त रिथाबंदी वारी वज़ारत गुज़िरियल इफ़्ताही इजलास में 2 तजवीज़ूं खणी आई त इन विच खां अॻु ई जेकॾहिं 2.5% जेको शेयर आहे उहो क्रिटिकल मेटर्स जे मद में उहो कढी छॾिजे ऐं उनखां पोइ उहा शेयरिंग कजे ऐं इहो बि ॼाणायो वियो त BISP जे मद में बि जेको ख़र्चो आहे उहो सूबा पाण बर्दाश्त करनि त हिन क़िस्म जो जेको अनफेयर वारो इम्प्रेशन हो उहो मौजूदु आहे सूबनि जे हिसे में खाट या कटौती चऊं उहे मामला बि एग्ज़िस्ट कनि पिया त इन समूरी सिनेरियो में कीअं एक्सपेक्ट करे सघिजे थो त हीउ जेको अवॉर्ड हूंदो उहो अनफेयर हूंदो ऐं जेको फार्मूला ते सभिनी जो को कंसेंसस डेवलप थी सघंदो ॾिसो जे पहिरीं ॻाल्हि त इहा आहे त इहो जेको 7th NFC अवॉर्ड आहे हेलो जी जी सवाल मूंखां पुछो जी नसीर साहब पहिरीं त ॻाल्हि इहा आहे त उनखे बि सही इम्प्लीमेंट नथो कयो वञे ऐं फेडरल गवर्नमेंट जेको आहे पंहिंजा रिसोर्सिस छा लाइ जो नीड्स वधीक आहिनि त हिकिड़ो तरीक़ो इहो कढियो वियो आहे जो ही जेको पेट्रोलियम लेवी हिकिड़ी नई टैक्स आहे जंहिंमें 1.4 ट्रिलियन जी तक़रीबन कलेक्शन आहे उहा फेडरल गवर्नमेंट जेको आहे उहो करे थी जेको अनकॉन्स्टिट्यूशनल आहे
छाजे लाइ जो कॉन्स्टिट्यूशन जे हिसाब सां जेके फेडरल गवर्नमेंट टैक्स कलेक्ट करे सघे थी उन में इनकम टैक्स, सेल्स टैक्स, कस्टम ड्यूटी ऐं एक्साइज ड्यूटी आहे। एॾी वॾी पेट्रोलियम लेवी थी नथी सघे। हक़ीक़त में त सूबनि खे जेको आहे उन ते एतिराज़ करणु खपे आहे, पर उहो उन्हनि न कयो आहे। त उहो ऑलरेडी जेको फेडरल गवर्नमेंट DISP वग़ैरह ते या कुझु शयुनि ते ख़र्च करे थी त उहो एडिशनल कलेक्शन बि करे थी पई न। जेकॾहिं इहो जेको प्रपोज़ल आहे त कुझु परसेंटेज जेको आहे सभई कंट्रीब्यूट कनि त पोइ डिविजिबल पूल जेको आहे इन में पेट्रोलियम लेवी बि शामिल कई वञे ऐं उन हिसाब सां जेको आहे पोइ डिफेंस हुजे या मैटर्स आहिनि उन में पोइ सूबा कुझु करे सघनि था कंट्रीब्यूट। पर ॿियो मुंहिंजो जेको इन में इम्पोर्टेंट आस्पेक्ट आहे जेका मद्देनज़र रखणु खपे त ॾिसो पाकिस्तान जेको आहे या को बि मुल्क उन में जेसिताणी ह्यूमन डेवलपमेंट, एजुकेशन, हेल्थ, माण्हू जेके उतां जा जेके आहिनि ह्यूमन कैपिटल उहो जेकॾहिं सही न हूंदो या उनजी क्वालिटी मयार न हूंदो त उहो मुल्क तरक़ी नथो करे सघे। सभिनी खां वधीक फंडामेंटल शइ इहा आहे जेका सूबनि जे अख़्तियार में आहे। त तव्हांखे ख़बर आहे त एजुकेशन जो हाल जेको आहे ऑलरेडी एतिरे जेको आहे हाणे उहा ॻाल्हि सही आहे त सूबनि जो जेको ख़र्च कनि था पिया उन जा ओतिरा जेके आहिनि नताइज कोन था अचनि, पर जेको टोटल पैसो मिले थो पियो उहो 6 या 7% आहे टोटल जेको सूबनि खे मिले थो ऑफ द GDP। त एतिरो अमाउंट जेको आहे उहो त जेके सुठा मुल्क आहिनि उहो छड़ो एजुकेशन ऐं हेल्थ ते लॻाईंदा आहिनि। 7-8% जेको अचे थो पियो। बिल्कुलु। सो तंहिं करे ऑलरेडी जेको आहे हिन महिल बि जेको सूबनि खे मिले थो पियो उहो जेकॾहिं सही ख़र्च बि कनि न, मां मञा थो त उहो अहिड़ो नमूने सां ख़र्च नथो थिए त सही नताइज अचणु खपनि, पर उते उन खां अलावा जेका नीड आहे तव्हांजा 40% ॿार जेके आहिनि उहे स्कूल नथा वञनि, 40% जेको आहे स्टंटिंग आहे ऐं सिहत जो ऐं तालीम जो हाल जेको आहे उहो तव्हांखे ख़बर आहे। तो तंहिं करे जेको नीड आहे ऐं ज़रूरत आहे ऐं जेको मुल्क जे मुफ़ाद में बि आहे उहो इहो आहे त सूबनि खे पैसा वधीक मिलणु खपनि ऐं पैसा कलेक्शन जेका आहे उहा FBR थी करे ऐं फेडरल गवर्नमेंट जी पॉलिसीज़ जे करे उहा कलेक्शन जेका आहे उहा सही नथी थिए। सो उहो पॉलिसीज़ अहिड़ियूं आहिनि त ज़ाहिरा बिज़नेस ऐं इंडस्ट्री ऐं GDP जेका आहे उहा कोन थी वधे ऐं जेकॾहिं बेस तव्हां वटि कोन्हे तंहिंजे करे टैक्स कलेक्शन जेका आहे उहा कोन थी थिए। त असुल इशू जेको आहे वधीक सूबनि में बि इशूज़ आहिनि, पर मां सम्झां थो वधीक इशू जेको आहे उहो टैक्स कलेक्शन जो इशू आहे ऐं बिज़नेस खे प्रमोट करण जो इशू आहे, मुल्क जे GDP खे वधाइण जो इशू आहे जेको फेडरल एरिया में आहे उन ते फोकस नथा कनि ऐं ही पैसा जेकॾहिं घटाईंदा त उन सां उहो काउंटर प्रोडक्टिव थींदो। वधीक मुल्क जेको आहे ऑलरेडी बैकवर्ड आहे। असांजो जेको ह्यूमन डेवलपमेंट इंडेक्स में 168 आहे असांजो जेको रैंकिंग आहे आउट ऑफ 200 कंट्रीज़। सो वी आर ऑलरेडी मतलब आख़िर में आहियूं, असां बॉटम ते आहियूं। बिल्कुलु शाह साहब दुरुस्त पे फरमाया। मूंसां गॾु नसीर मेमन साहब बि आहिनि ऐं इंजीनियर जब्बार मेमन साहब बि आहिनि। जब्बार साहब अवां कीअं ॾिसो पिया जेको ज़ाहिरा असांजे साम्हूं ई समूरो सिनेरियो जेके इम्प्रेशन्स मौजूदु आहिनि त ही अनफेयर आहे जेको पोयों गुज़िरियल जेको NFC अवॉर्ड हो इन सिनेरियो में कंसेंसस डेवलप थींदे ॾिसो पिया हुआ ऐं जेका ॻाल्हि हिते शाह साहब कई त जेके मेन जेके इशूज़ आहिनि जिन ते फोकस करण जी ज़रूरत आहे उहे किथे बि असांखे प्रायोरिटी में नज़र कोन पिया अचनि कंहिंजी बि। तो ॻाल्हि दरअसल इहा आहे जो 7th खे जेको आहे सो जेको शाह साहब सही ॻाल्हि कई त सीक्वेंस जेको आहे सो 8 हुअणु खपे हा, पर हिननि सीक्वेंस खे 5 साल जे मुदत जे हवाले सां उहो चवनि था त 11 आहे। छाकाणि शाह साहब बि बिल्कुलु सही फरमायो त 7 जेको आहे सो हिकिड़ो नॉन इलेक्टेड गवर्नमेंट जेका आहे सो कुझु फ़ैसिला कया हुआ, पर हाणे हिन वक़्तु जेका सॼी छिकताण आहे या जेका सॼी हिकिड़ी एडवोकेसी कई पई थी वञे फेडरेशन जे पारां उहा इहा आहे त सूबनि खे जॾहिं असां 57.5% ऐं मज़ीद हुनजो हिकिड़ो पंहिंजो हिकिड़ो डिविजिबल फार्मूलो बि आहे ॾियण खां पोइ जेका आहे सा फेडरल गवर्नमेंट तक़रीबन
हिकिड़ो लफ़्ज़ मां न इस्तेमालु कंदुसि पर तक़रीबन सम्झो कि नॉन गोइंग कंसर्न या हिकिड़ी बैंकरप्ट कंपनी थी वई। हाणे इहो सॼो जेको आहे सो हिकिड़ो यानी एडवोकेसी हले वेठी। हाणे इन एडवोकेसीअ जे साम्हूं जेको आहे सो कुझु ॻाल्हियूं जेके आहिनि से रखण जूं ज़रूरी आहिनि, जंहिंजे हवाले सां शाह साहब काफ़ी शयूं लिखियूं आहिनि ऐं मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में त शाह साहब कुझु ॻाल्हियूं कयूं बि आहिनि, कुझु जेकॾहिं रहियल ॻाल्हियूं आहिनि त मां उनखे वधाइण जी कोशिशि कंदुसि। जी ॾिसो हिन वक़्तु जेका ॻाल्हि कई पई थी वञे त भई ही पैसा लॻण खां पोइ डिविज़िबल पूल ऐं उन जी जेका कंपोज़िशन आहे उन खां पोइ जेको आहे सो कुझु पैसा नथा बचनि। हाणे जेके 8 वर्किंग ग्रुप जेके आहिनि से क़ाइमु कया विया आहिनि, उन में इहो डिविज़िबल पूल कंपोज़िशन इन जूं रिकमेंडेशनूं केरु ठाहींदो? फेडरल फाइनेंस मिनिस्टर। हाणे उन खां पोइ कुझु ॿिया हिसा जेके इन एस्टेब्लिशमेंट ऑफ जेके स्पेशल ग्रुप्स आहिनि, डिस्ट्रीब्यूशन फार्मूलो जेके हिन वक़्तु जेको आहे सो उन में वर्टिकली हॉरिज़ॉन्टल आहे, घणो हुनजो हिसो यानी पॉपुलेशन ते आहे, ॿिया इंग्रेडियंट्स आहिनि, उनखे हे चवनि था त भई बलूचिस्तान जो फाइनेंस मिनिस्टर जेको आहे सो इन ते जेको आहे सो रिकमेंडेशन ठाहींदो। हाणे शेयरिंग फिडल एक्सपेंडिचर, छाकाणि त इहा ॻाल्हि जेका आहे सा इनखे पंजाब जे फाइनेंस मिनिस्टर खे ॾिनो वियो आहे, इन हवाले सां इहे ॻाल्हियूं पियूं थियूं अचनि त फेडरल गवर्नमेंट जा एक्सपेंडिचर जेके प्रोविंसिस में थियनि वेठा उन्हनि जे हवाले सां छा को शेयरिंग फार्मूला हुअणु खपे या फेडरल गवर्नमेंट जंहिंजी आहे ऐं प्रोविंशियल गवर्नमेंट जंहिंजी आहे सिर्फ़ु उहे ई ॿई हिक ॿिए सां हलनि था ऐं हिक ॿिए खे बेनिफिट पहुचाइनि पिया था। बेनिफिट जो लफ़्ज़ बजाए चऊं त पैसा मेजर उते ट्रांसफर था थियनि। वरी हिकिड़ो जेको ॿियो ग्रुप ठाहियो वियो आहे उनखे बलूचिस्तान जो फाइनेंस मिनिस्टर जे हवाले कयो वियो आहे त भई उहो नेशनल डेट उनजे जेको आहे सो स्ट्रक्चर खे रिव्यू करे, यानी हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो त NFC नेशनल डेट शेयरिंग एक्सपेंडिचर्स साॻी सूबाई हुकूमत साॻी फेडरल हुकूमत उन ते जेको आहे सो रिकमेंडेशनूं ईंदियूं ऐं मेनली कंपोज़िशन ते रिकमेंडेशनूं फाइनेंस मिनिस्टर ॾींदो। हाणे उन खां पोइ टैक्स टू GDP रेशो, हाणे इहो NFC सां तालुक़ जे बजाए मां चवंदुसि त इहो कमु त जेको आहे सो आहे फेडरल गवर्नमेंट जो जंहिं वटि मेजर टैक्स कलेक्शन जी अथॉरिटी आहे। प्रोविंसिस वटि ज़रूरु चवंदासीं त हिकिड़ो टैक्स ऑन सर्विसिस जे हवाले सां कुझु अथॉरिटी आहे, प्लस उन्हनि खे काफ़ी इम्प्रूवमेंट्स बि करणियूं आहिनि पंहिंजे अर्बन प्रॉपर्टीज़ जे हवाले सां या ॿियूं उहे प्रॉपर्टी जेके असां चऊं था त क़ाबिले टैक्स थी सघनि थियूं, बजाए कंहिं हिकिड़े आम माण्हू ते ग़ैर ज़रूरी जेको आहे सो हिकिड़ो भार विधो वञे। उन खां पोइ जेके स्टेट ट्रांसफर बि थियनि था उन जे बारे में जेको आहे सो उनखे चयो अथनि त बाबा सिंध जो फाइनेंस मिनिस्टर इन जी छा कंदो, लीड कंदो। हाणे असांखे छा मिलियो आहे सो स्टेट ट्रांसफर ते डिस्कस करण लाइ। हाणे उन खां अलावा ॿ ॿिया ग्रुप बि ठहिया आहिनि फाटा पाटा जे मर्ज़े जे हवाले सां, त उहे छाकाणि त KPK वारनि जो सभ खां वॾो मुतालबो आहे त असांजा 1308 अरब रुपया कुझु सालनि खां इन मद में क़ाबिले अदायगी आहिनि ऐं प्लस उन्हनि जो जेको आहे सो आर्टिकल 163 जेको आहे सो नेट प्रोसीड्स हाइडल जा उनखे बि उहो चवनि था त असांखे इहे पैसा पूरा न आहिनि मिलिया। नवाज़ शरीफ़ कल्ह परीहं टीवीअ में मां इहा ॻाल्हि ॿुधी त उन चयो आहे त AJK खे बि जेको आहे सो इन हिसे मां हिकिड़ो हिसो मिलणु खपे। हाणे असां वटि ॾिसो ज़िमेदारी केतिरी पई थी वधे, फाटा पाटा मर्ज डिस्ट्रिक्ट्स नयूं डिस्ट्रिक्ट्स ऐं AJK। हाणे माना हिते जेको आहे सो कंपोज़िशन केरु डिसाइड कंदो डिविज़िबल जी? फाइनेंस मिनिस्टर रिकमेंडेशन्स कंदो। शाह साहब इहा ॻाल्हि बिल्कुलु दुरुस्त कई त भई हीउ जेको आहे सो इहो आख़िर NFC में एतिरा ग्रुप 8 ठाहे करे उन्हनि जूं रिकमेंडेशन जंहिंमें टैक्स जे हवाले सां रिकमेंडेशन, जंहिंमें जेको आहे सो फाटा पाटा जे हवाले सां रिकमेंडेशन एंटर कयो AJK खे बि हाणे, छाकाणि त नवाज़ शरीफ़ पियो थो चए, शहबाज़ जो वॾो भाउ वेठो चए त इहे सभु ॻाल्हियुनि ते जेको आहे सो असां बि को अहिड़े क़िस्म जी सवाइ हिकु हंधि ते असां चयो त भई एक्सपेंडिचर बेस्ड परफॉर्मेंस में असां बिलीव नथा कयूं, असां इहे प्रोवाइड न कंदासीं। उसूली तौर ते त जेको आहे सो ठीकु आहे NFC सां इहो मामिलो न आहे, NFC आहे इनफ्लो। हाणे बाक़ी जेको कुझु आहे इनफ्लो उनखे उहो कीअं प्रोविंसिस ख़र्च कनि था, कहिड़े तरीक़े सां पंहिंजा PSDP एन्यूअल डेवलपमेंट प्रोग्राम हले थो, पर उसूली तौर ते जेकॾहिं ॾिठो वञे
त पाकिस्तान जो सभ खां वॾो मसइलो त करप्शन आहे। पाकिस्तान जो सभ खां मसइलो त या त का अकाउंटेबिलिटी कोन्हे ऐं उन अकाउंटेबिलिटी अगेंस्ट में एक्सपेंडिचर आहे। उहो एक्सपेंडिचर जंहिंजी ट्रांसपेरेंस ऐं परफॉर्मेंस बेस जेका आहे सा ऑडिटिंग जी ज़रूरत आहे। पर हाणे सुवाल इहो थो पैदा थिए छा सेंटर इन्हनि खे ऑडिट कंदो या असां प्रोविंसिस पंहिंजो पाण ऑडिट कंदासीं पंहिंजी हुकूमत खे एतिरे हद ताईं मज़बूत ठाहींदासीं त कंहिंजी ज़रूरत न आहे त उहो परफॉर्मेंस बेस एक्सपेंडिचर सां ॾिसे। हाणे ॿिए पासे जेकॾहिं असां अचूं था त शाह साहब बिल्कुलु इहा दुरुस्त ॻाल्हि कई त हिन वक़्तु तव्हां ॾिसो त जेको हिकिड़ो कलेक्शन ऑफ टैक्सिस आहे जेका ज़िम्मेदारी फेडरल गवर्नमेंट जी आहे उन खां अलावा 5000 अरबनि खां मथे नॉन टैक्स रेवेन्यू आहे। उन में सभ खां वॾो रेवेन्यू अथव स्टेट बैंक जो उहो नफ़ो जेको 24-25 में 2500 अरब आयो अथव। उहो जेको आहे सो उहो त डिविज़िबल इन टैक्सिस जे पूल मां कोन फेडरल गवर्नमेंट कंहिंखे ॾिए वेठी। ऐं प्लस शाह साहब बिल्कुलु दुरुस्त ॻाल्हि कई। हक़ीक़त में पेट्रोलियम लेवी जेका आहे सा त GST आहे, यानी गवर्नमेंट उन नालो पेट्रोलियम लेवी रखे पाण वटि जेको आहे सो उनखे रखी छॾियो आहे त काफ़ी हद ते इवन मां त चवंदो त ऑक्ट्रा जी कंपनसेशन जेका 0.66 आहे ऑफ द नेट प्रोसीड्स उनखे वापसि सिंध गवर्नमेंट खे खपे त उनखे वापसि रिवाइव करे त वाइदो इहो थियो त 2.5% इन 12.5% उहे एड थींदा, उहे असांखे ऑक्ट्रा जे मद में मिलंदा। छा इहे कैलकुलेशन उन मुताबिक़ आहिनि या न आहिनि? वरी असां आर्टिकल 160 पढ़ो चङी तरीक़े सां। नेट प्रोसीड्स जूं ॻाल्हियूं आहिनि जिन सूबनि में वेल हेड्स आहिनि, जिन सूबनि में नेचुरल गैस आहे, ऑयल आहे, उन में जेके आहिनि से उहे टोटली ट्रांसफर थींदा सूबनि खे। पढ़ो तव्हां आर्टिकल में इहो लिखियलु आहे। छा इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि ते असां कंहिं क़िस्म जी को लह विचड़ में आया आहियूं? पर सभ खां वॾी जेका लह विचड़ थींदी आहे जंहिंखे कंसल्टेशन चइबो आहे, जीअं शाह साहब जहिड़ो हिकिड़ो तमामु लाइक़ क़िस्म जो माण्हू, आई वुड कंसीडर हिम टू बी वन ऑफ द इंटेलेक्चुअल इन सिंधी का ख़ुशनसीबी आहे त शाह साहब जहिड़ो माण्हू सिंध में आहे जेको इन्हनि जे हिकिड़े माइन्यूट अर्थमेटिक्स डिटेल्स में लिखे वेठो, मुख़्तलिफ़ अख़बारुनि में ॻाल्हाए वेठो। छा इन क़िस्म जे माण्हुनि खे को असां पंहिंजे इन कैंप में रखियो आहे त उनखां को सलाह मशवरो वठूं? मूंखे ॿुधायो त हिकिड़ी जेका आहे सा ॻाल्हि उन पंहिंजो असद सईद कई हिकिड़ी, त असां सम्झूं था त स्टेट बैंक जा पैसा जेके ट्रांसफर थिया आहिनि, हिकिड़ो हल्को इशारो आयो, मां चयो चङो ठीकु आहे, कुझु त ॻाल्हाइनि पिठा, पर बतौर कुल मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में हिते खपे हिकिड़ो थिंक टैंक ग्रुप, अकेडमा प्लस शाह साहब जहिड़ा माण्हू प्लस जेके आहे से नसीर वसीर जेके माण्हू जिन जो कंसर्न आहे, जिन जो हिकिड़ो जेको आहे सो इन डेप्थ कंसर्न आहे, जिन जो डेवलपमेंट सां कंसर्न आहे, जिन जो अर्थमेटिक्स सां कंसर्न आहे, जेके चार्टेड अकाउंटेंट्स आहिनि, जेके इन सॼे ॻाल्हि खे पॉलिटिकल इकोनॉमी पर्सपेक्टिव में ॾिसनि था। आख़िर सूबा फेडरेशन जेका आहे ठाहिण वारा केरु आहिनि? सूबा आहिनि जेके ॾिसो सेंट्रिस्ट इकोनॉमी जेका आहे सा पाकिस्तान में उनखे कंहिं हद ताईं तोड़ण जी कोशिशि कई वई 18 अमेंडमेंट जे ज़रिए। 18 अमेंडमेंट जॾहिं 163 खे जनम ॾिनो त बाबा पुराणा ॾिनल पैसा जेके बि NFC में आहिनि उहे चेंज घटाए नथा सघजनि। हिन वक़्तु आख़िर कहिड़ो रोज़ आहे? मूंखे त सम्झ में नथो अचे त हिन वक़्तु शाह साहब जेके ॻाल्हियूं कयूं त फिफ्थ वारे हिकिड़ी जोड़ जुक में शाह साहब ॻाल्हि कयूं, आई वुड एग्री विथ हिम कि फिफ्थ वारी जोड़ जुक में जेकॾहिं कस्टम ड्यूटी खे अलॻि करे ऐं असां पेट्रोलियम लेवीअ खे रखूं त उहो शेयर जेको आहे कॾहिं हाणे वारे बजट में अचे त इहो 8.2 ट्रिलियन न थींदो, इहो 13.4 ट्रिलियन थींदो। शाह साहब बिल्कुलु सही थो चए, पर हाणे सुवाल थो पैदा थिए त जेके शयूं असांजी सघ आहिनि, असांजी स्ट्रेंथ आहे, असां उन्हनि ते ॻाल्हायूं कोन था। असां उन्हनि ते ॻाल्हायूं कोन था। जब्बार साहब इन तमामु अहम पॉइंट नसीर मेमण साहब बि मूंसां गॾु मौजूदु आहिनि। नसीर मेमण साहब, मुंहिंजो आवाज़ तव्हां ताईं पहुचे पियो? ॿुधो पिया मूंखे? जी नाज़रीन, राब्तो मुनक़िद थी वियो आहे। नसीर मेमण साहब सां कोशिशि कयूं था असांजो राब्तो बहाल थिए ऐं जेका ॻाल्हि हिते थिए पई, शाह साहब बि मूंसां गॾु मौजूदु आहिनि। शाह साहब, अवां छा चवंदो? जब्बार साहब जेका ॻाल्हि कई त जिन शयुनि जी असांजी सघ आहे या जेके असांजा स्ट्रॉन्ग पॉइंट्स आहिनि उन्हनि ते असीं या त असांजी तयारी न आहे या होमवर्क न आहे या जिन ते इतराज़ उथारणु खपे या जिन खे इस्तेमालु करणु घुरिजे उहो न पियो थिए, जंहिंजे करे असांजो मौक़िफ़ उन तरीक़े सां शायदि अॻियां न पियो अचे या उनखे उहा हिमायत न पई मिले। महिरबानी जब्बार साहब, इज़ वेरी काइंड।
पर मूंखे असांखे ख़बर न आहे सिंध मुंहिंजे ख्याल में जेका टीम आहे उन्हनि इहे इशूज़ काफ़ी हद ताईं रेस त कया हूंदा, छाजे लाइ जो पब्लिक त न थियो आहे त उन्हनि छा कहिड़ा कहिड़ा पॉइंट्स रेस कया आहिनि या आहे उहो नथो चई सघे। पर जेको असांजो डिस्कशन थियो आहे उनखे मां वधाईंदे हीअ जेको फाटा जी ॻाल्हि आहे उहो उन ते मुंहिंजो कॉमेंट इहो आहे ऐं त उनजो शेयर NSE मां अचे उहो बिल्कुलु ई गैर मुनासिब आहे। हिनजे करे जो इहे फेडरल जेको बि NSE थी त उन महिल इहे देवर पार्ट ऑफ फेडरल गवर्नमेंट न, त फेडरल गवर्नमेंट जो जेको शेयर हो उन में जेको फाटा जो जेको आहे उहो बि शेयर शामिल हो। अहिड़े नमूने सां फेडरल गवर्नमेंट खे जीअं आज़ाद कश्मीर आहे त आज़ाद कश्मीर असां चऊं था आज़ाद आहे न, उहा इट इज़ नॉट पार्ट ऑफ पाकिस्तान। हाणे उनखे तव्हां सूबो त कोन था ठाहे सघो न, पोइ त इहो सॼो जेको स्टैंड आहे उहो ख़तमु थी वेंदो। त आज़ाद कश्मीर जेको आहे उहो पंहिंजो इनकम टैक्स, सेल्स टैक्स, इहे टैक्सिस जेके आहिनि पाण अलॻि सां जेको आहे कलेक्ट कंदियूं आहिनि, उहो हुनजो NFC सां को वास्तो ई कोन्हे। जेको आहे उहो दैट्स एन इंडिपेंडेंट कंट्री एज पर दे हैव देयर ओन कॉन्स्टिट्यूशन। सो मुंहिंजो इहो ख़्यालु आहे त नॉर्दर्न एरियाज़ जेको आहे बाक़ी उहे रहिजी था वञनि त उन्हनि खे बि अलाउ करणु खपे त उहो पंहिंजो टैक्स कलेक्शन पाण कनि, जीअं AJK आहे छाजे लाइ जो इंटरनेशनली AJK ऐं नॉर्दर्न एरियाज़ खे गॾु ई सम्झो वेंदो आहे। सो दैट इज़ नॉट पार्ट ऑफ द फॉर्मूला। इहो हरू भरू कंफ्यूज़ कयो थो वञे इन्हनि शयुनि सां। दैट इहो हरू भरू NSE जो इशूज़ ई न आहिनि। उनखां अलावा हिकिड़ो ॿियो जेको आहे फेडरल गवर्नमेंट जेको आहे पंहिंजो ओवरऑल डेफिसिट पूरो करण लाइ हिकिड़ो जीअं ॻाल्हि थी हिनजी पेट्रोलियम लेवी जेका हिकिड़ी अनकॉन्स्टिट्यूशनल लेवी आहे, या वधि जीअं जब्बार साहब चयो उनखे GST अज्यूम करे उनखे डिविजनल पूल में शामिल करे करणु खपे। ॿियो IMF प्रोग्राम में हिकिड़ो ॿिए हिसाब सां सूबनि खां हिकिड़ो तक़रीबन उन्हनि खे चयो थो वञे त तव्हां ख़र्च पंहिंजो जेको आहे रिड्यूस कयो। तक़रीबन सरप्लस जनरेट था हर साल कराइनि था पिया सूबनि खां, उहो बि तक़रीबन 1.4 ट्रिलियन आहे। त उहो ख़र्च जेको आहे उहो सूबनि खे अलाउ ई नथो कयो वञे, उहो त पैसा ई घटि रिलीज़ था थियनि। सो उहो बि ख़र्च जेको आहे एक्चुअली हिननि 8.2 ट्रिलियन मां तक़रीबन 1.4 ट्रिलियन सम्झो त उहो नेट जेको आहे उहो स्पेंड करे ई नथा सघनि सूबा जेके आहिनि। सो 1.4 ट्रिलियन हो थियो, 2.8 ट्रिलियन जो जेको आहे इहो इम्पैक्ट अलॻि आहे। सो ऐं चौथी ॻाल्हि इहा आहे त जॾहिं 18th अमेंडमेंट थी ऐं उन में कॉन्करेंट लिस्ट ख़तम थी त फेडरल गवर्नमेंट वटि जेके 40 डिविजन्स ऐं वज़ारतूं आहिनि उहे एक्चुअली 13-14 खां वधीक हुजण न खपनि। उहे सॼा फंक्शन्स ख़तम थी विया त उन्हनि पंहिंजो ख़र्च न घटायो आहे फेडरल गवर्नमेंट। उहे जेकॾहिं पंहिंजो ख़र्च घटाए ऐं उन्हनि शयुनि ते फोकस करे जेके उन्हनि जे मैंडेट में आहिनि त इहो बहितर तरीक़े सां जेको आहे मैनेज थी सघे थो। जी ऐं जब्बार साहब अवां सम्झो था त जेके शयूं साम्हूं अचनि पियूं, अवां बि जीअं ॻाल्हि कई त जेको हिकिड़ो असांखे थिंक टैंक ठाहिणो पवंदो ऐं जेके बि असांजी उहे स्ट्रॉन्ग पॉइंट्स उन्हनि खे हाणे यूटिलाइज़ करण जी ज़रूरत आहे, वधीक देरि नथी करे सघिजे। ॾिसो हिकिड़ो सिविल सोसाइटी जेका आहे उहा जेका आहे सा हुकूमत उन्हनि खां डिॼंदी आहे। पाकिस्तान में एक्चुअली जेका आहे सो रियासती जेको नज़्म आहे या मां चवंदुसि हुक्मरान जेके आहिनि उन्हनि खां माण्हू डिॼनि था। हिकिड़ो बेसिक फिलोसफी जेका आहे सा उहा हिते जेका एग्ज़िस्ट करे थी उहा आहे कॉन्ट्ररी टू दी रिक्वायरमेंट ऑफ रिफॉर्म्स। हिते रिफॉर्म्स ऐं ॻाल्हियुनि खे कहिड़े तरीक़े सां पेश कयो वञे। मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में तव्हां शाह साहब जूं ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं मां त शाह साहब खे पढ़ंदो बि आहियां ऐं शायदि इहो चवण में मूंखे को बि हो कोन्हे त फॉलो कंदो आहियां ऐं 99% आई एग्री विथ हिम। हाणे हिकिड़ो माण्हू जेको आहे सो लोकल आहे, उनखे जेको आहे सो लोकल हिकिड़े साइकी आहे, हमदर्दी आहे पंहिंजे लैंड सां, प्लस उन में हिकिड़ो अक्यूमेन आहे, एक्सपीरियंस आहे, नॉलेज आहे, एजुकेशन आहे।
why not? He should be the chief advisor for chief minister on NFC. So मां जेका ॻाल्हि कयां थो ॾाढी अनबायस्ड, बग़ैर के बायस जो ॻाल्हि थो कयां। शाह साहब खां अलावा ॿिया बि जेके माण्हू आहिनि जेके उन लेवल ते बीह सघनि था, उहे थींदा हिकिड़ो असांजा थिंक टैंक जेके इन घटि में घटि 8 ग्रुप जेके ठाहिया अथनि। अननेसेसरी जेका आहे सा हिकिड़ी, आई विल नॉट कॉल इट अ डिले, पर हिकिड़ी उहो प्रोसेस जंहिंमें कुझु न कुझु असांखां ग़लतियूं कराईंदा। असां जेको आहे सो फेडरेशन जी जेका मैशत खे मज़बूत करण जो मतिलबु आहे त सूबनि जी मैशत मज़बूत करण जी फिलोसफी खां जेको आहे सो इम्प्रेस थी करे किथे ग़लतियूं न कयूं। शाह साहब तव्हांखे सवले तरीक़े सां ॿुधायो त ॾिसो सूबनि खे जेको हिकिड़ो सरप्लस पैदा करण जी ॻाल्हि कई आहे, माना उन्हनि जो हिकिड़ो स्पेस घटायो अथनि त उहे एक्सपेंडिचर घटि कनि उन्हनि शयुनि ते जेके ज़रूरत आहे। शाह साहब बिल्कुलु ठीकु ॿुधायो त भई जेको डिसेंट्रलाइज़ेशन आहे उहो कॉन्सेप्ट आहे त सूबनि जेका आहे असां फेडरेशन ठाही। हाणे उन में जेको आहे सो सूबनि खे जेका ऑटोनॉमी, मूंखे शाह साहब जा कुझु हिकिड़े आर्टिकल में उहे लफ़्ज़ तमामु सुठा लॻा त ऑटोनॉमी जेका आहे सा उहा आहे ट्रस्ट। ऐं ऑटोनॉमी ट्रस्ट माना ऑटोनॉमी जो मतिलबु आहे त हिकिड़ो प्रोविंशियल रिट जेका आहे उन जी बहाली, द गवर्नमेंट एट द डोर स्टेप जेको आहे सो उन जी स्ट्रेंथ वधाइण, जीअं उतां जा माण्हू जिन खे मां सिटीज़न्स बि चवंदुसि, हलो प्रोविंस जा सिटीज़न्स, उहे उन ई गवर्नमेंट खे जेको आहे सो अप्रोच बि करे सघनि। हाणे रहियो ॻाल्हि आख़िरी त उन गवर्नमेंट खे पंहिंजी गवर्नेंस जेको आहे सो पंहिंजा जेके आहिनि हिकिड़ो प्रोविंशियल इंट्रस्ट जेको आहे उन्हनि जे लाइ सिर्फ़ु पाण ते या चंद माण्हुनि ते आधार न करणु खपे। जीअं शाह साहब ॿुधायो, मां बि एक्चुअली पब्लिक डोमेन में थी सघे थो काफ़ी, यानी मुराद अली शाह जेको आहे सो तमामु घणो कमु करायो हुजे, थी सघे थो, पर उहे ॻाल्हियूं पब्लिक में न आयूं आहिनि, न तव्हां वटि आयूं आहिनि, न मूं वटि आयूं आहिनि, न शाह साहब जहिड़े हिकिड़े इंक्विजिटिव माण्हू, पढ़ियल लिखियल माण्हू जंहिंजी एक्सेस मुंहिंजे मुक़ाबले में तमामु घणी आहे इन्हनि इंफॉर्मेशन खे ट्रैक करण में, न उन वटि आहिनि। त मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में त इते मां चवंदुसि त इहा हिकिड़ी वॾे में वॾो गैप आहे, डेफिसिट आहे, जंहिंखे सिंध गवर्नमेंट खे पूरो करणु खपे। ऐं उहो कहिड़े रीति पूरो थी सघंदो जब्बार साहब, छा चवंदो आहे उन ते? जी जंहिं गैप जो मां ज़िक्र कयो पिया, शाह साहब बि उनखे पॉइंट आउट कयो, कहिड़े रीति उनखे फिल करे सघिबो। ऐं हाणे जीअं त ज़ाहिर आहे ॻाल्हियूं शुरू थी चुकियूं आहिनि, वर्किंग ग्रुप जुड़ी चुका आहिनि, त हाणे हिन वक़्तु फौरी तौर ते छा करण जी ज़रूरत आहे? ॾिसो, हिन वक़्तु जेका कंसल्टेशन थिए वेठी, कंसल्टेशन किथे पई थी थिए? तव्हांजे टीवीअ ते कंसल्टेशन मुख़्तलिफ़ हंधनि ते थिए थी, मां मुख़्तलिफ़ हंधनि ते वञी जेको ॻाल्हाईंदो आहियां। शाह साहब शायदि वधीक क्वालिटेटिव ग्रुप्स में ॻाल्हाईंदो हुजे। इहे ॻाल्हियूं जेके आहिनि से हुकूमत खे जेको आहे सो इन्हनि ॻाल्हियुनि खे ज़रूरु नोटिस में वठणु खपे। ऐं हिकिड़ो जेको आहे सो पंहिंजे लाइ सिंध गवर्नमेंट मां चवंदुसि ख़ासि करे, छाकाणि त असां किथे मथे मिस्टेक्स कंदा आहियूं, तमामु हिकिड़ियूं वॾियूं मिस्टेक्स कंदा आहियूं। आई एम सॉरी टू से दैट। त हिन वक़्तु असां वरी हिकिड़ो पाथ जिते हलूं वेठा उनखे ठीकु करण लाइ तव्हां बि ॻाल्हाईंदा रहो। मां त तव्हांखे चवंदुसि तव्हां अॼु प्रोग्राम जे बजाए हिकिड़ो 3-4 ॾींहंनि खां पोइ इन प्रोग्राम ते कंटिन्यूएशन रखो ऐं सिर्फ़ु इहो सुवालु कयो हितां जे जेके तव्हांखे इंटलेक्चुअल्स आहिनि सिंध में। लेट मी कंसीड, सिंधियुनि जी सोच तमामु सुठी आहे, पर हिकिड़ो कोहेसिव, हिकिड़ो एकेडमिक, हिकिड़ो यूनिवर्सिटी लेवल ते सिविल सोसाइटी जेकॾहिं पंहिंजो पाण खे मुतहद करे इन क़िस्म जी ॻाल्हियुनि ते मुज़ाकरा करे, इन क़िस्म जी ॻाल्हियुनि ते जेका आहे सा डिस्कशन थिए, इन क़िस्म जी ॻाल्हियुनि ते क्रिटिसिज़म थिए ऐं इन क़िस्म जी ॻाल्हियुनि ते रिकमेंडेशन थिए, त उहो हिकिड़ो तरीक़ेकार आहे जेके मां सम्झां थो शायदि उहो हुकुमराननि ते, मां हावी त न चवंदुसि, पर हुकुमराननि खे कंहिं तरीक़ा इन्फ्लुएंस करे सघे थो त उहो राइट डायरेक्शन वठनि। तव्हांजो प्रोग्राम हुअणु खपे त इहे 8 ग्रुप छो ठाहिया विया आहिनि, फॉर वॉट? असांखे स्टेट ट्रांसफर्स में मुंझायो वियो आहे। पाण जेको फेडरल फाइनेंस मिनिस्टर आहे उहो चए थो त मुंहिंजूं रिकमेंडेशनूं हूंदियूं डिविजिबल पूल कंपोज़िशन ते। ऐं तव्हां मूंखे अंदाज़ो लॻायो कि बलूचिस्तान जे माण्हुनि खे वरी ॿिए पासे जेके बजाए 160 में बलूचिस्तान खे ॾिना न, 160 आर्टिकल जी छा जेका आहे सा उहा इंटरप्रिटेशन आहे, 160 तहत बलूचिस्तान खे छा मिलणु खपे। बलूचिस्तान जी गैस ते पाकिस्तान हलियो आहे, अञा बि असां उनखे बैकवर्ड प्रोविंस चऊं था, अञा बि असां चऊं था दहशतगर्दी इन करे आहे जो बैकवर्डनेस हिकिड़ो रीज़न आहे। पर जेकॾहिं ईअं आहे, इहे ॻाल्हियूं थियनि वेठियूं, त छो न उनजो जेको आहे सो इलाजु कयो वञे। वरी असां ॾिसूं था त जेको आहे सो पंजाब खे छा वेठो मिले इन स्पेशल ग्रुप में, त फेडरल एक्सपेंडिचर्स में कीअं शेयरिंग हुअणु खपे।
अलाए कहिड़ा कहिड़ा पैसा ॾिसो बिल्कुलु पंजाब ऐं में जब्बार अचनि साहिब वेठा। हुन ते त सिंध सरकार पंहिंजो एतिराज़ बि वारियो आहे त उहो NFC जे मैंडेट जे ई उपतड़ आहे त हाणे एतिराज़ त वारिया पिया वञनि ऐं उनखां अॻु ख़दशनि जो इज़हार बि थियो आहे हिन समूरी सूरत हाल में त हाणे मां शाह साहिब वटि वेंदसि। शाह साहिब हाणे पोइ अव्हां छा सम्झो पिया त कहिड़े रीति पंहिंजे केस खे अॻियां खणणु घुरिजे? कंसल्टेशन हले पई ऐं जीअं जब्बार साहिब मैंशन कयो त जेके मुख्य वर्किंग ग्रुप्स उहे ग्रुप्स जिन ते एतिराज़ बि साम्हूं अचनि पिया या जिन खे मेन मामलनि खे तय करिणो आहे उन्हनि जी जेका सरबराही आहे उहा या त पंजाब वटि आहे या असां ॾिसूं था त ज़ाहिर फेडरली उनखे ॾिठो वेंदो त पोइ सिंध सरकार वटि कहिड़ा ऑप्शन्स बचनि था ऐं पंहिंजे केस खे अॻियां रखण लाइ? ॾिसो ॻाल्हि इहा आहे त वर्किंग ग्रुप जी जेका आहे न कोई एॾी वॾी इम्पोर्टेंस इन लिहाज़ सां लीगल को मैंडेट कोन्हे उन्हनि खे। अल्टीमेटली इहो कंसेंसस सां थियणो आहे जेकॾहिं जेसिताणी सभु सूबा ऐं फेडरेशन पंज ई पार्टीज़ एग्री न कंदा त अवॉर्ड कोन थी सघंदो। ठीकु आहे। सो मोस्ट लाइकली जेकॾहिं सिंध पंहिंजी स्टैंड ते बीहे ऐं ही अवॉर्ड जेको आहे को आउट ऑफ द वे को सिंध जे या सूबनि जे फेवर में कोन्हे। हक़ीक़त में सिंध जी कंट्रीब्यूशन इन द टैक्सेस इन द फेडरेशन इज तमामु घणी आहे कंपेयर टू वॉट दिस प्रोविंस गेट्स न। पर ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त छा आहे जो ही जो इंफॉर्मेशन एज आहे न त नैरेटिव हिकिड़ो ठाहियो वियो आहे त फेडरल गवर्नमेंट बैंकरप्ट थी वई आहे इन जे करे जो 7th NFC अवॉर्ड जेको आहे उन में सूबनि खे पैसो वधीक ट्रांसफर थियो। जीअं मां ॿुधायो तव्हांखे त इहो बिल्कुलु ग़लति आहे। बल्कि मां चवां थो त 6th NFC जेको आहे उहा बि उन में बि सूबनि खे ईअं मञायो वियो हो जो जेके इहो थींदो आहे न जॾहिं प्रोजेक्शन्स ॾींदा आहिनि त हेतिरी टैक्स कलेक्ट थींदी त उन में जेका टैक्स जो आहे सूबनि जॾहिं एतिराज़ उन में बि चयो त भई तव्हां असांजो शेयर जेको आहे 80% खां घटाए 37% था कयो त हुननि चयो भई तव्हांखे प्रॉब्लम कोन थींदो। फेडरल गवर्नमेंट चयो छाजे लाइ जो हेतिरी असां टैक्स कलेक्ट कंदासीं 100 रुपए जी बदिरां उन्हनि 200 रुपया टैक्स करे छॾी त तव्हांखे त कोई नुक़सानु कोन्हे, तव्हांखे असां वधीक ॾींदासीं पैसा। हाणे उहा टैक्स कलेक्शन थी कोन तंहिंजे करे जेको आहे सूबा बैंकरप्ट थी आहे या सूबनि वटि पैसा कोन हुया। सो असुल ॻाल्हि इहा आहे त सॼो डिपेंडेंस जेको आहे न टैक्स कलेक्शन जेका आहे उहा फेडरल गवर्नमेंट वटि आहे। उहा कलेक्शन इन जे करे कोन थी थिए जो उन जूं पॉलिसीज़ सही न आहिनि, फिस्कल पॉलिसीज़ सही न आहिनि ऐं बिज़नेस प्रमोट न थी आहे। असांजो GDP ग्रोथ जेको आहे जेको इंडिया ऐं ॿियनि मुल्कनि में 6-7% आहे असांजो 2% ते अची वियो आहे। उहो जेकॾहिं असांजो ग्रोथ हुजे हा त इहो प्रॉब्लम न थिए हा। जेको आहे न फेडरल गवर्नमेंट जी जेको प्रॉब्लम आहे पैसनि जो उहो बेसिक इशू इहो आहे। सो फंडामेंटल ॻाल्हि इहा आहे जेको करणु खपे सिंध गवर्नमेंट खे ऐं सूबनि खे ख़ासि तरह सां सिंध गवर्नमेंट खे त पंहिंजो जेको पॉइंट ऑफ व्यू आहे उहो पब्लिक बि करणु खपे। बिकॉज़ सॼो नैरेटिव जेको आहे फेडरल गवर्नमेंट जो अचे थो पियो ऐं ॿिया जेके उतां जा आहिनि या इंटेलिजेंसिया आहे सभु लिखंदा रहिया आहिनि त फेडरल गवर्नमेंट बैंकरप्ट थी वई आहे विदाउट हुनजी जेको बैकग्राउंड आहे या जेके ॿिया फैक्ट्स आहिनि हिकिड़ो होलिस्टिक जेको आहे पिक्चर कोन आई आहे। उहा हुकूमत खे ज़रूरु हाईलाइट करणु खपे। जेके मूं कुझु पॉइंट्स ॻाल्हायुनि उन्हनि ते सभिनी खे ते सिंध हुकूमत में मुंहिंजे ख़्याल में को मतिलबु या चीफ मिनिस्टर साहब पाण चए या जेको रिप्रेज़ेंटेटिव्स आहिनि या जेके एक्सपर्ट्स आहिनि उन्हनि खे पब्लिक करणु खपे त जीअं अल्टीमेटली इंफॉर्मेशन एज आहे, कम्युनिकेशन एज आहे, जेको नैरेटिव आहे उनखे बि त तव्हांखे काउंटर करणो आहे न। फैक्चुअल ॻाल्हि त अचे न साम्हूं माण्हुनि जे। अदरवाइज़ सॼो इम्प्रेशन इहो थो अचे त बाबा सूबनि ॾे पैसो थो वञे ऐं फेडरल गवर्नमेंट सां जाती थी आहे जेका बिल्कुलु फैक्चुअल न आहे। जेका बिल्कुलु फैक्चुअल न आहे। जब्बार साहिब ऐं ज़ाहिर आहे ही नैरेटिव सालनि खां असीं ॿुधंदा पिया अचूं ऐं हिन भेरे बि इहो ई नैरेटिव साम्हूं अचे पियो। कुझु पॉइंट्स शाह साहिब ॿुधाया त उन्हनि खे वधीक बहितर हाईलाइट करण जी ज़रूरत आहे। कुझु एड कंदो मां हिन में? हा बिल्कुलु मुंहिंजो ख़्याल शाह साहिब जेका ॻाल्हि कई इनखे अंग्रेज़ी में चइबो आहे त सीक अ विन विन सिचुएशन। विन विन सिचुएशन जेका हूंदी आहे उहा हूंदी आहे नॉलेज बेस्ड कन्फ्रंटेशन या सवले सिंधी में चऊं की इल्म खे इल्म सां जे साम्हूं रखियो वेंदो आहे ऐं उते जेको आहे सो इहे मामला तइ थींदा आहिनि त कहिड़ियूं ग़लतियूं पियूं थियूं थियनि
उन्हनि में सुधार करण जी ज़रूरत आहे ऐं कहिड़ियूं अहिड़ियूं तब्दीलियुनि जी ज़रूरत आहे जिन सां जेको आहे सो विन विन सिचुएशन पैदा थिए। हाणे उन विन विन सिचुएशन में हिन वक़्तु जेको शाह साहब करेक्टली चयो त जेको हिकिड़ी ओवर एडुकेसी ज़रूरत खां वधीक उहा वेठी साम्हूं अचे त फेडरल गवर्नमेंट त वेचारी थी वई, फेडरल गवर्नमेंट कमज़ोर थी वई, फेडरल गवर्नमेंट जी मैशत ख़तम थी वई, प्रोविंसिस खे NFC ट्रांसफर खां पोइ फेडरल गवर्नमेंट लाचार थी वई। ॾिसो इहा ओवर एडुकेसी जेका आहे उन जे साम्हूं तमामु घणो जेको आहे सो इल्मु मौजूदु आहे जंहिंसां ॻाल्हाए सघिजे थो। जेको पास में शाह साहब पंजे फार्मूले ते आयो उन जे हवाले सां वरी असां ॿिन्हिनि तक़रीबन ॻाल्हायो त इहो जेको पेट्रोलियम लेवी आहे जेका 1500 अरबन पे हली वेंदी, उहा जेका आहे सा लेवी GST आहे एक्चुअली 160 आर्टिकल जी जेका आहे सा लेटर एंड स्पिरिट में प्रोविंस जा ट्रांसफर जा छा फिगर्स आहिनि, प्लस इहो जेको IMF ज़रूर इहो इशार कयो आहे त जेको आहे सो सरप्लसिस सूबा पैदा कनि। हलो उते बि जेको आहे सो हिकिड़ो स्पेस घटिजे वेठो त बतौर कुल मां आख़िर में ईअं ॻाल्हाईंदुसि त असांखे नॉलेज बेस्ड कन्फ्रंटेशन करणी आहे ऐं उन जे लाइ सिंध सरकार जी छा तयारी आहे उनखे पब्लिक करण जी ज़रूरत आहे। जॾहिं पब्लिक डिबेट थींदो ऐं उन में पढ़ियल लिखियल माण्हू डिबेट कंदा, विझो वेबसाइट ते त असांजो छा जेको आहे सो तरीक़ेकार आहे। मां जॾहिं नेशनल इंडस्ट्रियल पॉलिसी 2011 ऐं 12 में उनजो मेन कोर मेंबर हुउसि त ठहण खां पोइ असां वर्ल्ड बैंक इहो चयो त हिनखे विझूं वेबसाइट ते। माण्हू कमेंट्स था ॾियनि त छा जेको आहे सो हिकिड़ो लम्स जे टे प्रोफेसर जेके ॻाल्हियूं कयूं आहिनि वर्ल्ड बैंक जे ॾिनल पैसनि सां, उन में छा का प्रैक्टिकल कुझु अंग अखर आहिनि शयुनि में चेंजिस जी ज़रूरत आहे। ऐं मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में उहो तमामु सुठो क़दम हो। माण्हुनि जा बेतहाशा कमेंट्स आया ऐं उहे कमेंट्स जेकॾहिं सभु न सही हुआ त काफ़ी हद ताईं दुरुस्तगी आई ऐं हिकिड़ो हुनजो हशो ठहियो, खदो ख़ाल ठहिया बहितर पॉलिसी लाइ। मुंहिंजे ख़्याल में सिंध में बि ईअं थियणु खपे। सिंध सरकार खे थोरो हिकिड़ो पंहिंजो थिंक टैंक, हिकिड़ो एडवाइज़री बोर्ड, हिकिड़ो एडवाइज़री या पाण ई कंसल्टेशन कराए। मां आख़िरी ॻाल्हि करे ख़तमु थो कयां, हिंदुस्तान में जेके बि NGOs आहिनि उन्हनि खे फेडरल यूनियन गवर्नमेंट जे तरफ़ां जेका फंडिंग कई वेंदी आहे उहे गवर्नमेंट जे ख़िलाफ़ु ॻाल्हाईंदा आहिनि, पर ईअं न ॻाल्हाईंदा आहिनि। उहे गवर्नमेंट जे पॉलिसीज़ ते रिसर्च बेस्ड ॻाल्हियूं कंदा आहिनि त तव्हांजूं हिननि पॉलिसियुनि में ही जेका आहे सा घटिताई आहे, इनखे दुरुस्त कयो। इवन जेकॾहिं सिंध गवर्नमेंट कुझु 2-3 NGOs खे जेको आहे सो सपोर्ट करे पंहिंजे लाइ हिकिड़ो मामनत वठे, मदद वठे, त शायदि इहो हिकिड़ो तरीक़ो आहे त असां दुरुस्त जे हद ते ईंदासीं। 163(2) जी में तव्हां ॾिसो त पुराणा पैसा जेके ॾिनल आहिनि उहे घटाया नथा सघजनि। दैट इज़ वॉट इज़ माई क्रक्स। इन ते मुंहिंजो ख़्याल आहे घटि में घटि अगरि अची असां बीहूं ऐं वधीक ॻाल्हियुनि में मुंझारनि में न वञूं त मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में शायदि असां हिकु बेयर मिनिमम सक्सेस ते अची सघूं था। बिल्कुलु जब्बार साहब, हिकु बेयर मिनिमम सक्सेस अची सघूं था। जीअं मां चयो त नॉलेज बेस्ड कन्फ्रंटेशन ऐं प्लस हुनखे जेके बि तयारी आहे हुनखे पब्लिक करण जी ज़रूरत आहे। शाह साहब, फाइनल कॉमेंट तव्हांजो वठंदमि। ताज़ो ई दौरो हिकिड़ो कयो पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो साहब, ऐं हुन में बि ज़िक्र कयो टैक्स कलेक्शन जी, त उहा जेकॾहिं ॾिनी वञे टारगेट सेट करे सूबनि खे ज़िम्मेवारी ॾिनी वञे त उन हिसाब सां अव्हां ॾिसो पिया त हीउ हिकिड़ो स्टार्ट हो ऐं इहा ॻाल्हि साम्हूं बि आई आहे। ॿी ॻाल्हि जेका जब्बार साहब कई त नॉलेज बेस्ड कन्फ्रंटेशन जी अञा असांखे वधीक उन ते कमु करण जी ज़रूरत आहे। पंहिंजी तयारीअ खे अञा वधीक स्ट्रॉन्ग करणु ऐं उनखे वरी पब्लिक करण जी ज़रूरत आहे। जो स्टैंड आहे त कलेक्शन जेका आहे सूबनि खे ॾिनी वञे जनरल सेल्स टैक्स जी। असल में ॾिसो हिंदुस्तान में GST जेका आहे जनरल सेल्स टैक्स जेका आहे उहो आहे ई सूबाई सब्जेक्ट, स्टेट सब्जेक्ट आहे। ऐं पाकिस्तान जॾहिं ठहियो हो त उहो उन महिल बि जेको आहे इहो प्रोविंशियल सब्जेक्ट हो। सो असल में त हिकिड़ो तरीक़ो इहो थी सघे थो त सूबनि खे पाण खे इहो टैक्स ॾेई छॾणु खपे ऐं उन हिसाब सां पोइ NSP में एडजस्ट करे सघनि त सूबा पंहिंजो टैक्सिस जेके आहिनि सेल्स टैक्स घटि में घटि पाण कलेक्ट कनि। इहो दिस वॉज द ओरिजिनल पैक्ट 1948 में वॉर खे फाइनेंस करण जे लाइ चयो वियो त टेम्परेरीली हिनखे फेडरलाइज़ कयूं ऐं उहो पोइ वापसि ई कॾहिं कोन थियो उहो टैक्स जेको आहे। सो इहो मुंहिंजे ख़्याल में इहो आस्पेक्ट बि कंसिडर करणु खपे। अच्छा, उन खां अलावा अञा ताईं जेको डिस्ट्रीब्यूशन आहे उहो
पॉपुलेशन बेस्ड आहे 82%, जेको तमामु घणी पॉपुलेशन बेस्ड आहे। इन में इहो बि फेयर न आहे, दुनिया में कॾहिं किथे बि अहिड़े नमूने सां डिस्ट्रीब्यूशन न थींदी आहे। जेके नीड ऐं कलेक्शन किथां थी थिए, सभिनी खां वधीक 50-60% जेकॾहिं सिंध में थिए थी पई, ऐं पॉवर्टी जेका आहे उहा बि बलूचिस्तान ऐं सिंध में वधीक आहे। एजुकेशन में बि वधीक प्रॉब्लम्स हिते आहिनि ऐं केपी में बि आहिनि। त उन्हनि फैक्टर्स खे बि जेको डिस्ट्रीब्यूशन जा ॿ एस्पेक्ट्स आहिनि न, वर्टिकल ऐं हॉरिजॉन्टल, जी त विद इन द प्रोविंसेस कीअं थींदो, मतिलबु वर्टिकल कीअं थींदो, उन में फैक्टर्स पॉपुलेशन खे घटाइणु खपे ऐं ॿिया फैक्टर्स इंक्लूड करणु खपनि। थैंक यू शाह साहब, वरी महिरबानी मुंहिंजी गुफ़्तगू में हिस्सो वठण लाइ। नाज़रीन, मूंसां गॾु जब्बार साहब बि मौजूदु आहिनि। जब्बार साहब, अव्हां जी बि वरी महिरबानी। नसीर मेमन साहब सां नाज़रीन असांजो राब्तो न थी सघियो आहे। एक्सपर्ट्स जी गुफ़्तगू उहा ॿुधी त कहिड़े रीति जेके मौजूदा जेका सूरत हाल आहे ऐं ख़ासि करे NFC अवॉर्ड खे वठी करे असांजी तयारी छा हुअणु घुरिजे, कहिड़े रीति केस खे साम्हूं रखणु घुरिजे, जेके मुख़्तलिफ़ मिसपरसेप्शन्स चऊं, फेक नैरेटिव्स चऊं, जेके इम्प्रेशन्स चऊं, उन्हनि खे कहिड़े रीति काउंटर करे सघिजे थो, उन हवाले सां बि अव्हां एक्सपर्ट्स जी राय ॿुधी पंहिंजे फीडबैक खां असांखे आगाह कजो। वरी सूमर ॾियारे अव्हां सां मुलाक़ात थींदी, तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।